5 किलो खंड। अच्छा ही छा आहे साईं? आयल आयल सब्जी तेल आहे साईं, जंहिंखे डाल्डा चवंदा हुआसीं। अच्छा ही छा आहे साईं? चांहि पत्ती साईं ही 2 थैलियूं आहिनि डाल्डा जूं ऐं ही 2 पैकेट आहिनि चांहि जा। अच्छा ही छा आहे साईं? हल्दी ही हल्दी आहे ऐं ही छा आहे साईं? मिर्च ही मिर्च आहे ऐं ही तेल सरसों तेल, ही साबुण आहे तक़रीबन 1.25 किलो। अच्छा हिन जो साईं तव्हांजो बिल घणो थियो आहे? अच्छा 980 साईं यकीन कयो, हाणे ही तव्हांजे साम्हूं सामान पियो आहे, हिन में 5 किलो खंड आहे, ही 2 किलो आहे सब्जी वारो तेल आयल जंहिंखे चऊं, ऐं ही 2 पुड़ा आहिनि चांहि जा, ऐं ही 1/2 किलो जो पैकेट आहे हल्दी जो, ऐं ही 1/2 किलो आहे मिर्च, ऐं ही 1/2 किलो आहे तेल सरसों तेल, ऐं तक़रीबन ही 1 किलो आहे छोकिरा साबुण। तव्हां ॾिसी सघो था। ऐं साईं जो ही जेको बिल आहे असां वटि, असां ॾिसंदासीं